नौशरा फिरोज की अदालत में सिंध यूथ एक्शन कमेटी अगवान सिंधु नवाज़ घांगरो ऐं संदसि साथियुनि खे रिमांड ते ATC कोर्ट में पेश कयो वियो आहे। उन हवाले सां नौशरा फिरोज मां वीडियो लिंक ते मौजूद आहे SS न्यूज़ जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद आदिल अब्बासी। जी आदिल अब्बासी, अपडेट कजो, छा तफ़सील आहिनि? जी नाज़रीन, असीं मौजूद आहियूं नौशरा फिरोज दहशतगर्दी तौर अदालत ॿाहिरां जिते सिंधु नवाज़ घांगरो खे अॼु रिमांड ते कोर्ट आंदो वियो आहे। ऐं काल्ह SHO कंडियारो कुर्बान अली कलवट जे कोई कुतो अमल करे सिंधु नवाज़ घांगरो जो आवाज़ दबाइण जे लाइ ATC कोर्ट जा कलम लागू करे FIR दाख़िल कई वई, जंहिंजे करे अॼु नौशरा फिरोज दहशतगर्दी तौर अदालत में संदसि खे रिमांड ते आंदो वियो आहे। हिते दहशतगर्दी तौर अदालत में वकील सराफा एहतजाज बणियल आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त असीं सभु वकील सिंधु नवाज़ घांगरो सां गॾु आहियूं। ATC कोर्ट ॿाहिरां सियासी समाजी धुरियुनि समेत समूरा सहाफ़ी सराफा एहतजाज बणियल आहिनि। संदनि जो चवणु आहे त जेसीं ताईं सिंधु नवाज़ घांगरो खे आज़ादु न कयो वियो ऐं दहशतगर्दी तौर जा कलम लागू थियल ख़तमु न कया वेंदा, तेसीं ताईं पूरी सिंध में एहतजाज जा दायरा वधाया वेंदा ऐं पूरी सिंध सराफा एहतजाज